सिंधवासी इन सॾ खे भरपूर मोट ॾियनि पिया। नवाबशाह, भिटशाह, टनो मोहम्मद ख़ान, डहरकी, करोंडी ऐं ॿियनि शहरनि में तक़रीबूं कोठाए शहीद जे खून सां इंसाफ़ जो मुतालबो कयो वियो आहे। आगाह कयो वाक़े त शिकारियुनि खे नाया पखियुनि जे शिकार खां रोकण ते नाज़िम जोखियो खे शहीद कयो वियो। इज़हार जी आज़ादी वारी राह जे शहीद नाज़िम जोखियो खे भेटा ॾियण लाइ टाइम न्यूज़ ऐं पंहिंजे अख़बार जे सॾ ते सिंधवासी भरपूर मोट ॾेई रहिया आहिनि। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में नाज़िम जोखियो जी तस्वीरुनि ॾाढो ॾिया ॿारिया पिया वञनि। मुख़्तलिफ़ शहरनि में एहतजाज बि कया विया आहिनि, जिन में ज़िंदगी जे हर शोबे सां तालुक़ रखंदड़ माण्हुनि तरफ़ां शिरकत कई वई आहे। तफ़सील मालूम कंदासीं डहरकी मां टाइम न्यूज़ जे रिपोर्टर आज़म सुरहानी खां। आज़म, वधीक आगाह कजो, शहीद नाज़िम जोखियो जे क़त्ल वारे वाक़े ख़िलाफ़ अॼु एहतजाज कयो पियो वञे। जी बिल्कुल अमीर, टाइम न्यूज़ ऐं पंहिंजी अख़बार जे सॾ ते शहीद नाज़िम जोखियो खे भेटा ॾियण लाइ अॼु डहरकी में बि शहीद नाज़िम जोखियो खे भेटा ॾिनी पई वञे। डहरकी जे मुख़्तलिफ़ निजी स्कूलनि में असेंबलीज़ दौरान स्कूली ॿारनि जेको आहे शहीद नाज़िम जोखियो जूं तस्वीरूं खणी भेटा ॾिनी ऐं शाइरी पढ़ी ऐं शहीद नाज़िम जोखियो खे भेटा ॾिनी। ऐं उन में उस्तादनि ऐं शागिर्दनि जो इहो चवणु हो त शहीद नाज़िम जोखियो जंहिं इज़हार जी आज़ादी कई, उनजी हरा रोके करे उतां जे ॾाढनि बोतारनि हिन खे शहीद करे छॾियो आहे। चयो त सॼी सिंध अॼु नाज़िम जोखियो खे भेटा ॾेई रही आहे। हिननि इहो चयो त जेकॾहिं ईअं थींदो रहियो, बोतारनि जी रफ़्तार कई वई, त को ॿियो जेको आहे नाज़िम जीअं को बि शहीद न थी सघंदो। जेको आहे स्कूलनि में, निजी स्कूलनि में बि भेटाऊं ॾिनियूं पियूं वञनि ऐं शहर जे मुख़्तलिफ़ हंधनि ते शहीद नाज़िम जोखियो जूं तस्वीरूं लॻाए उन्हनि ॾाढो ॾीया ॿारे ऐं गुल निछावर कया वञनि पिया। जी महिरबानी अपडेट करण जे लाइ आज़म सुरहानी। मुख़्तलिफ़ शहरनि में एहतजाज थियनि पिया, इन बाबति रिपोर्टर्स खां अपडेट्स मालूम कंदासीं। शाहसाईं जी नगरी भिटशाह में बि शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे दरगाह जे अहाते में नाज़िम जोखियो जी तस्वीर आॾो ॾिया ॿारे एहतजाज रिकॉर्ड करायो वियो आहे। सिंध जे शहूर तरफ़ां इन जा वधीक तफ़सील मालूम कयूं था टाइम न्यूज़ रिपोर्टर रजब बोज़दार खां। रजब, वधीक आगाह कजो। जी अमीर, बिल्कुल भिटाई जी दरगाह आॾो शहीद नाज़िम जोखियो खे मेणबतियूं ॿारे भेटा पेश कई वई आहे। भिटशाह में टाइम न्यूज़ ऐं पंहिंजी अख़बार जे सॾ ते नाज़िम जोखियो खे शानदार अंदाज़ सां भेटा पेश करण जो सिलसिलो हिन वक़्तु जारी आहे। सिविल सोसाइटी ऐं सहाफ़ी बिरादरी पारां नाज़िम जोखियो जी तस्वीर आॾो मेणबतियूं ॿारियूं वियूं आहिनि ऐं अॻवाननि पारां भिट धणी जी दर ते दांहि ॾिनी वई आहे। नाज़िम जोखियो जे खून सां इंसाफ़ जो मुतालबो बि कयो वियो आहे। अवांखे इहो ॿुधाईंदो अलार दरगाह हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी मज़ार आॾो हिन वक़्तु शहीद नाज़िम जोखियो जी तस्वीर रखी उन ते मेणबतियूं ॿारियूं पियूं वञनि, जॾहिं त सिविल सोसाइटी जे अॻवाननि सरदार अयाज़ मेमण, शकूर नाज़ ख़ास केली, सैयद शफ़क़त शाह समेत जेके मुख़्तलिफ़ अॻवान आहिनि उहे बि हिन वक़्तु शरीक आहिनि। ऐं उन वक़्तु भिटाई जी दर ते मुख़्तलिफ़ अॻवाननि पारां शहीद नाज़िम जोखियो जी तस्वीर खणी जेका दांहि ॾिनी वई ऐं बेगुनाह क़त्ल जे मुलविस जेके जवाबदार आहिनि, कातिल आहिनि, उन्हनि जी गिरफ़्तारी जो मुतालबो कयो वियो। उन मौक़े ते अॻवाननि जो इहो चवणु हो त टाइम न्यूज़ ऐं पंहिंजी अख़बार जे सवार अली काज़ी जे सॾ ते अॼु असां भिट धणी जी दरगाह जे आॾो ही भेटा पेश करे रहिया आहियूं ऐं नाज़िम जोखियो खे जंहिं बेदर्दी सां शहीद करे वॾो ज़ुल्म कयो वियो आहे, उन लाइ असां भिटाई जे दर ते इहा दांहि खणी आया आहियूं त कातिलनि खे फौरी तौर ते सज़ा मिलणु घुरिजे। ऐं सिविल सोसाइटी इहो बि मुतालबो कयो आहे जेके बेरहम कातिल सरदारनि खे सरेआम चौकनि ते लटकायो वञे त जीअं आईंदा लाइ अहिड़ो को वाक़ियो पेश न अचे। अव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां अमीर त भिट धणी जी नगरी में मुख़्तलिफ़ हंधनि ते जेके मेणबतियूं ऐं ॾीया ॿारे शहीद नाज़िम जोखियो जी तस्वीर आॾो उनखे भेटा पेश कई थी वञे ऐं एहतजाज बि कया पिया वञनि ऐं नाज़िम जोखियो जे कातिलनि खे सज़ा ॾियण जो मुतालबो कयो पियो वञे। जी अमीर, महिरबानी अपडेट करण जे लाइ। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई पंहिंजी शाइरी में हक़ जो आवाज़ बुलंद कयो ऐं इज़हार जी आज़ादी वारी राह जे शहीद नाज़िम जोखियो खे इन ई हक़ जो आवाज़ उथारण तां क़त्ल कयो वियो। शिकारियुनि खे ग़ैर क़ानूनी शिकार खां रोकण ते नाज़िम जोखियो जे क़त्ल वारे वाक़े ख़िलाफ़ सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में एहतजाज जारी आहिनि। कंदकोट मां तफ़सील मालूम कयूं था इमरान खोसो खां। इमरान, वधीक आगाह कजो, नाज़िम जोखियो खे भेटा पेश कई पई वञे। जी बिल्कुल हमीर, कंदकोट में टाइम न्यूज़ ऐं पंहिंजी अख़बार जे सॾ ते पूरी सिंध जीअं कंदकोट में बि नाज़िम जोखियो खे भेटा पेश करण वारो जेको सिलसिलो आहे उहो शुरू थी वियो आहे। कंदकोट में नाज़िम जोखियो खे भेटा पेश करण जे लाइ SUP पारां ज़िले सदर दिलमुराद डहाणी जी अॻवानी में सुबुह सां ई एहतजाजी मुज़ाहिरो कंदे सरदार की निज़ाम ख़िलाफ़ आवाज़ उथारींदे जेको शहीद नाज़िम जोखियो खे शहीद कयो वियो उन ख़िलाफ़ सख़्तु नारेबाज़ी कंदे एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उनखां बाद जिस्म
इंसाफ़ पारां टाइम न्यूज़ ऐं पंहिंजी अख़बार जे सॾ ते शहीद नाज़िम जोखियो खे भेटा पेश करण जे लाइ मेणबतियूं ॿारे सरदार की निज़ाम ख़िलाफ़ आवाज़ बुलंद कयो ऐं शहीद नाज़िम जोखियो खे क़त्ल वारे मामले ते शदीद नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते अॻवाननि जो चवणु हो त टाइम न्यूज़ ऐं पंहिंजी अख़बार हमेशह मज़लूम अवाम जो आवाज़ बणी आहे ऐं अली काज़ी पारां जेको नाज़िम जोखियो जे लाइ आवाज़ बुलंद कयो आहे संदसि सिंधी अवाम संदसि थोराइत बि आहे ऐं अली काज़ी खे हमेशह सिंध जे मज़लूम अवाम सां साथ ॾिनो आहे। हुननि चयो त नाज़िम जोखियो जे कातिलनि खे कैफ़रे किरदार ताईं पहुचाइण ताईं जेको जिदोजहद आहे उहो जारी रहंदो। जॾहिं त जिस्कम जे अॻवान वालिदिनो सब्ज़ोई जो चवणु हो त अली काज़ी नाज़िम जोखियो जो ॾियारो मल्हाए सिंधी क़ौम खे सहारो ॾिनो आहे। हुन चयो त नाज़िम जोखियो जे कातिलनि खे कैफ़रे किरदार ताईं पहुचाइण ताईं जेको सिंधी क़ौम जी जिदोजहद आहे उहा जारी रहंदी। जॾहिं त शहीद नाज़िम जोखियो खे भेटा पेश करण जे लाइ 5 बजे शाम घंटाघर चौक ते मुख्य तक़रीब आहे उहा मुनक़द कई वई आहे, जंहिंमें डिस्ट्रिक्ट बार जे सदर अब्दुल गनी बिजारानी, जेके डिस्ट्रिक्ट बार जे सदर सैयद सिकंदर अली शाह, सिंध बार मेंबर सैयद अब्दुल गनी बिजारानी, जनरल सेक्रेटरी मोहसिन पठान, जमायत इस्लामी जे गुलाम मुस्तफ़ा मीरानी, जॾहिं त SUP जे दिलमुराद दहाणी, जिस्कम जे वालिदिनो सब्ज़ोई समेत जेके ॿिया अॻवान आहिनि उन्हनि भेटा पेश करण जो ऐलान कयो आहे ऐं मुख्य तक़रीब में संदसि शिरकत करण जी जेको आहे त यकीन दहानी ॾेई आहे ऐं जेको शहीद नाज़िम जोखियो जे कातिलनि जे ख़िलाफ़ शदीद नारेबाज़ी ऐं जेको उन्हनि खे कैफ़रे किरदार ताईं जिदोजहद जारी रखण जो ऐलान कयो आहे। मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि तरफ़ां सिविल सोसाइटी तरफ़ां इन एहतजाजनि में शिरकत कई पई वञे। तंगवाणी मां लुत्फ़ मलिक खां बि वधीक अपडेट्स मालूम कयूं था। लुत्फ़ आगाह कजो, तंगवाणी वासियुनि तरफ़ां बि नाज़िम जोखियो खे भेटा पेश कई वई आहे। जी बिल्कुल, पंहिंजे नाज़रीन खे आगाह कंदा हलूं। तंगवाणी प्रेस क्लब में क़ौम परस्त पार्टी जे अॻवाननि सियासी समाजी अॻवाननि पारां शहरनि शिरकत करे शहीद नाज़िम जोखियो खे भेटा तौर तक़रीब कोठाई वई। शहीद नाज़िम जोखियो जे तस्वीर आॾो ॾिया ॿारे पखियुनि जा अक्स रखिया विया। तक़रीब में SUP जे रामदिल लाशारी, SCP जे इमाम बख्श बालकानी, जस्कम जे एजाज़ मलिक रूपलो बालकानी, समाजी अॻवान लौंग आकाश, इस्माइल इज़त बालकानी ऐं ॿियनि शिरकत कई। उन मौक़े ते अॻवाननि चयो त सिंध जे हर ॿरंदड़ इशूज़ ते टाइम न्यूज़ ऐं पंहिंजी अख़बार टीम ऐं सरवाण अली काज़ी साहब जेको आहे पाण मल्हायो आहे। हिकु ॾींहुं भेटा तौर मुक़ररु करे सिंध ऐं सिंध वासियुनि जी वारसी जो सबूत ॾिनो। हिननि चयो त शहीद नाज़िम जोखियो खे भेटा तौर सुर्ख़ सलाम पेश कयूं था। हिननि घुर कयो त नौजवान शहीद नाज़िम जोखियो जे कातिलनि खे गिरफ़्तार करे सख़्त खां सख़्त सज़ा ॾियाराए सिंध वासियुनि ऐं वारसनि सां इंसाफ़ कयो वञे। जी महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ लुत्फ़ मलिक। आगाह कयो पिया अव्हांखे त गैर क़ानूनी शिकार खां रोकण, वीडियो रिकॉर्ड करण ते शहीद नाज़िम जोखियो खे बदतरीन तशद्दुद जो निशानो बणायो वियो ऐं इन दौरान संदसि मौत वाक़िअ थियो। इन मामले ते वकील बिरादरी तरफ़ां बि एहतजाज कया विया आहिनि। मुख़्तलिफ़ शहरनि में स्कूली ॿारनि तरफ़ां ॾिया ॿारे खेसि भेटा पेश कई पई वञे। हक़ सच जो ऐं आगाह कयो पिया अव्हांखे त इज़हार जी आज़ादी जो हक़ आवाज़ बुलंद करण ते शहीद नाज़िम जोखियो खे क़त्ल कयो वियो। इन वाक़िए ख़िलाफ़ सिंध वासी अॼु खेसि भेटा पेश करे रहिया आहिनि। टंडो ॼाम मां वधीक तफ़सील मालूम कंदासीं टाइम न्यूज़ रिपोर्टर मुबीन मक्सी खां। मुबीन, आगाह कजो, ज़िंदगी जे मुख़्तलिफ़ शोबनि सां तालुक़ रखंदड़ माण्हू, सिविल सोसाइटी इन वाक़िए ते पंहिंजो एहतजाज रिकॉर्ड कराइनि पिया। नाज़िम जोखियो खे मेणबतियूं ॿारे ॾिया ॿारे भेटा पेश कई पई वञे। जी अमीर, बिल्कुल शहीद नाज़िम जोखियो जे क़त्ल खां टाइम न्यूज़ पंहिंजे अॼु खेसि जेको भेटा ऐलान कयो वियो। उन खां पोइ अॼु सिंध यूनिवर्सिटी टंडे ॼाम में उस्तादनि, ऑफिसरनि, मुलाज़िमनि, तोड़े शागिर्दनि समेत सियासी समाजी अॻवाननि, सिंध यूनिवर्सिटी जेका IT फैकल्टी आहे उनजे साम्हूं शहीद नाज़िम जोखियो जी तस्वीर अॻियां दिया ॿारे मेणबतियूं ॿारे खेसि भेटा पेश कई। उन दौरान जेको आहे सो अॻवाननि मुख़्तलिफ़ अॻवाननि ख़िताब कंदे चयो त सिंध में जेको सरदारी निज़ाम आहे, जागीरदारी निज़ाम आहे, भौतारको निज़ाम आहे, उनजे ख़िलाफ़ जेको आहे अॼोको ॾींहुं आहे उहो रेफरेंडम साबित थींदो। सिंध जे माण्हुनि खे जेको आहे माई जिंदो खां जेको आहे सो सबक़ु हासिलु करणु खपे, उनखां जेको आहे सो सिखणु खपे। त उन हिकु औरत थी करे जेको आहे सो जेको मेजर अरशद हो उनखे फांसी ॾियारी त सिंध जा माण्हू जेकॾहिं सभु मुतहद थी बीहनि त जेको पंहिंजो नाज़िम जो कातिलनि उन्हनि खे फांसी घाट ताईं पहुचाईंदासीं। जी अमीर। मुबीन, तफ़सील ॾियण जे लाइ महिरबानी। टंडो ॼाम में बि एहतजाज कयो पियो वञे। नाज़िम जोखियो जी तस्वीर आॾो ॾिया ॿारे ऐं सिविल सोसाइटी जा जेके अॻवान आहिनि, ज़िंदगी जे मुख़्तलिफ़ शोबनि सां तालुक़ रखंदड़ माण्हू एहतजाज रिकॉर्ड कराइनि पिया। नाज़िम जोखियो खे भेटा पेश कई पई वञे त उन गैर क़ानूनी शिकार कंदड़नि ख़िलाफ़ आवाज़ बुलंद कयो। सन मां वधीक तफ़सील मालूम कंदासीं टाइम न्यूज़ रिपोर्टर शाहनवाज़ शाहानी खां। शाहनवाज़, आगाह कजो, सन में बि एहतजाज कयो वियो आहे ऐं नाज़िम जोखियो खे भेटा पेश कई पई आहे। जी
सन शहर में टाइम न्यूज़ ऐं रोज़ानी पंहिंजे अख़बार जे सरवाण अली काजी साहब जे सद ते शहीद नाज़िम जोखे जे खून सां इंसाफ़ करण ऐं कातरनि खे इबरतनाक सज़ा ॾियारण लाइ सन में सिविल सोसाइटी ऐं सियासी समाजी अॻवाननि सैयद गुलाब अली शाह, सैयद निज़ाम शाह, अशरफ उमरानी, पपुलो पलीजो, सर्वेच उमरानी, आज़ाद आर्ट सर्किल ऐं सनाई आर्ट सर्किल जे फनकारनि यूनस सनाई, रफ़ीक अहमद मल्ला, शुनेल सनाई, हाकिम शेख, हाफिज़ मुख्तियार लाशारी ऐं ॿियनि शहरनि जीएम सैद प्लेटफार्म खां रैली कढी मुख्य चौक ते पहुता, जिते शहीद नाज़िम जोखे जे कातरनि खे गिरफ़्तार करण लाइ सख़्त नारेबाज़ी कई वई ऐं शहीद नाज़िम जोखे जी तस्वीर ते मेणबतियूं ॿारे खेसि भेटा पेश कई वई। उन मौक़े ते अॻवाननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असां शहीद नाज़िम जोखे सां थियल ज़ुल्म बर्दाश्त न कंदासीं ऐं उन जे कातरनि खे पंहिंजे अंजाम ताईं पहुचायो वञे ऐं वॾेर खे निज़ाम असांखे क़बूल न आहे जिते हक़ जो आवाज़ बुलंद करण ते बेगुनाह माण्हुनि खे मारियो थो वञे। असां उन अमल जी सख़्त लफ़्ज़नि में मज़ामत कयूं था ऐं मुतालबो था करियूं त कातरनि खे इबरतनाक सज़ा ॾिनी वञे ऐं टाइम न्यूज़ ऐं पंहिंजी अख़बार जे सरवाण अली काज़ी खे जब्त हुजे जंहिं ॾिनल सॾ ते सॼी सिंध में शहीद नाज़िम जोखे खे भेटा पेश कई पई वञे। जी ठीक है शाहनवाज़, मेहरबानी। सन में भी एहतजाज किया वियो आहे, उमरकोट में भी नाज़िम जोखियो के ॾिया मेणबतियूं बारे भेटा पेश कई वई ऐं उन जी तस्वीर खणी एहतजाज किया वियो आहे त सिंध में आवाज़ बुलंद करण ते उन मथां तशद्दुद कियो वियो ऐं उनखे क़त्ल कियो वियो। तफ़सील मालूम कंदासीं उमरकोट में इलियास थरी खां। इलियास, वधीक आगाह कजो। जी, उमरकोट में अॼु टाइम न्यूज़ ऐं पंहिंजी अख़बार सत जे पारां ऐलानियल जेको आहे भेटा ॾियण वारो ॾियारो, उन हवाले सां मोती चौक उमरकोट खां हिकिड़ी आलीशान रैली निकिती आहे शहीद नाज़िम जोखियो जी हिमायत में ऐं सरदारी ऐं भोतारी कल्चर जे ख़िलाफ़। उन रैली में इल्मी, अदबी, सियासी, समाजी तंज़ीमनि ऐं कॉन्फ्रेंस जमायतनि जे अॻवाननि गुल बजीर, हाजी सांद, हरचंद सागर, अनवर सांद, अदनान राजपूत, बिहार बंगलानी, अब्दुल करीम मंगरियो ऐं ॿियनि मुख़्तलिफ़ सियासी कारकुननि जे वॾे अंग वापारियुनि, सियासी समाजी अॻवाननि शिरकत कई आहे। रैली मोती चौक उमरकोट खां निकिरी हिन वक़्तु जमील मार्केट जे वेझो पहुची चुकी आहे ऐं हू कारूंजर चौक खां थींदी प्रेस क्लब उमरकोट पहुचंदी, जिते शहीद नाज़िम जोखियो खे लफ़्ज़नि जी भेटा ॾिनी वेंदी ऐं इन दौरान ज़बरदस्त क़िस्म जी नारेबाज़ी कंदे मुतालबो कयो वियो आहे त फौरी तौर ते शहीद नाज़िम जोखियो क़त्ल केस में जेके मुलवस आहिनि जवाबदार उन्हनि खे केफ़र किरदार ताईं पहुचायो वञे ऐं केस में गैर जानबदार जांच करे वारसनि खे ऐं शहीद जी वनी सां इंसाफ़ करायो वञे। जी इलियास थरी, मेहरबानी तफ़सील ॾियण जे लाइ। सिंध जे हर नंढे वॾे शहर में एहतजाज कयो पियो वञे। इन में सहाफ़ी, वकील बिरादरी, ज़िंदगी जे मुख़्तलिफ़ शोबनि सां तालुक़ रखंदड़ सिविल सोसाइटी जा माण्हू इन क़त्ल जी शदीद मुज़म्मत कनि पिया। बदीन जे शहर शादी लार्ज मां तफ़सील मालूम कंदासीं अब्दुल समद खोसो खां। अब्दुल समद, शादी लार्ज में भी एहतजाज कयो वियो आहे, नाज़िम जोखियो खे भेटा पेश कई वई आहे। बिल्कुल, टाइम न्यूज़ ऐं पंहिंजी अख़बार जे सॾ ते नाज़िम जोखियो खे भेटा पेश ॾियण लाइ शादी लार्ज जे शहरनि शौकत सिंधी, फिदा रिंद, अब्दुल गफ़ार भट्टी ऐं ॿिनि हथनि में पेनाफ्लेक्स खणी एहतिजाज कंदे चयो आहे त अली काज़ी नाज़िम जोखियो जो ॾियारो मल्हाए सिंधी क़ौम जो घाट ऊचो करे छॾियो आहे। जॾहिं त हिननि इहो चयो त नाज़िम जोखियो जे कातलनि खे कैफ़रे किरदार ताईं पहुचाए सिंध में सरदारी निज़ाम खे ख़तमु करे सिंधी माण्हुनि खे सरदारनि खां छुटकारो ॾिनो वञे। जी मेहरबानी अब्दुल समद, आगाह कयो तव्हांखे त आवाज़ उथारण तां इज़हार जी आज़ादी वारो हक़ इस्तेमालु करण ते शहीद नाज़िम जोखियो खे तशद्दुद करे बेदर्दी सां क़त्ल कियो वियो। टाइम न्यूज़ ऐं पंहिंजी अख़बार जे सॾ ते अॼु भरपूर नमूने नाज़िम जोखियो खे ॾिया ॿारे मेणबतियूं ॿारे हिकु पुरअमन तरीक़े सां पंहिंजो एहतजाज बि रिकॉर्ड करायो पियो वञे सिंध जे सानियामंदनि तरफ़ां ऐं नाज़िम जोखियो खे जंगली जीवत ऐं माहौल जे लाइ आवाज़ उथारण ते भेटा बि पेश कई पई वञे। सिंध जे इज्तिमाही शऊर तरफ़ां हिकु आवाज़ थी करे नाज़िम जोखियो खे भेटा पेश करण जो सिलसिलो जारी आहे। मुख़्तलिफ़ शहरनि में एहतजाज कया पिया वञनि, ॾिया ऐं मेणबतियूं ॿारे नाज़िम जोखियो खे भेटा पेश कई वई आहे। दौड़ मां वधीक तफ़सील मालूम कंदासीं टाइम न्यूज़ जे रिपोर्टर बाबर वसाण खां। बाबर, वधीक आगाह कजो न एहतजाज बाबति। तव्हांखे ॿुधाए थो हलां त जेको पखियुनि जी हिफ़ाज़त कंदे असांजे सिंध जो जेको अर्ॾो हिकिड़ो शहीद आहे शहीद नाज़िम जोखियो, जंहिंखे टाइम न्यूज़ पारां जेके अॼु सॼी सिंध में भेटा पेश करण वारो जेको ऐलान कयो वियो, उन ऐलान जी सॼी सिंध जीअं दौड़ वासियुनि बि भरपूर आजियां कंदे करे छॾी आहे। हिन वक़्तु दौड़ प्रेस क्लब में टाइम न्यूज़ ऐं पंहिंजी अख़बार तरफ़ां शहीद नाज़िम जोखियो खे ॾिया ॿारे भेटा पेश कई वई। तक़रीब में सहाफ़ियुनि तोड़े कॉन्फ्रेंस सियासी समाजी अॻवाननि वॾे अंग में शिरकत कई, जंहिंमें प्रेस क्लब जो सदर गुलाम मोहम्मद सियाल ऐं ॿिया जेके सहाफ़ी हुआ उहे
मौजूदु आहे जॾहिं त ACUP जो डॉक्टर मुजाहिद रुस्तमानी, मांझाई जमात जो फ़कीर गुलाम नबी मांझाई आहे, समाजी अॻुवान आहे साहिल सलीम, उन खां अलावा शहीद भुट्टो जो अॻुवान हो डॉक्टर मंज़ूर जलमानी, उन समेत जेके शहरी सहाफ़ी जेके वॾे अंग में शरीक हुआ। हिन चयो त पंहिंजे वतन जा जेके पखी आहिनि उनजी हिफ़ाज़त करण जे ॾोह में सरदारनि पारां जेको शहीद नाज़िम जोखियो खे क़त्ल कयो वियो ऐं जेके शहादत हुन माणी आहे उन हिकु अलॻि तारीख़ क़ाइमु कई आहे जंहिंखे खेसि जेको भेटा पेश कयूं था। अॼु असां सॼी सिंध उनखे सुर्ख सलाम पेश करे थी। हिननि इहो बि मुतालबो कयो आहे त नाज़िम जोखियो जे क़ातिलनि खे इबरतनाक सज़ा ॾिनी वञे ऐं नाज़िम जोखियो जेकी वञी आहे, जेके मासूम ॿार आहिनि, जेके उनजा वारस आहिनि, उन्हनि सां इंसाफ़ कयो वञे। सॼी सिंध अॼु नाज़िम जोखियो खे सुर्ख सलाम पेश करे रही आहे। जी बाबर, महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ। नाज़िम जोखियो जे दोस्तनि, उनजे घर भातियुनि, उन्हनि जी फैमिली जो चवणु आहे त नाज़िम जोखियो माहौल दोस्त इंसान हो, उनखे जंगली जीवत जानवरनि पखियुनि सां प्यार हुयो। पखियुनि जे शिकार खां रोकण ते उन जेका वीडियो ठाही परदे हिंजी ऐं उन मथां कावड़ जे इज़हार तौरु उन मथां बदतरीन तशद्दुद करे खेसि क़त्ल कयो वियो। टाइम न्यूज़ ऐं पंहिंजी अख़बार जे सॾ ते अॼु खेसि भरपूर भेटा पेश कई पई वञे। मुख़्तलिफ़ शहरनि में संदसि तस्वीर आॾो गुल रखी मेणबतियूं ऐं ॾीआ ॿारे संदसि शहादत खे भेटा पेश कई पई वञे। मुतालबो कयो वियो आहे त आवाज़ खणण ते उनखे क़त्ल कयो वियो। इन क़त्ल जी शदीद मुज़म्मत कयूं था। मुतालबो कयो वियो आहे त क़ातिलनि खे सज़ा ॾिनी वञे ऐं नाज़िम जोखियो जे खून सां इंसाफ़ कयो वञे।